कहाणी ॾहीं बीठल फेरो। ऐं हींअर जॾहिं आज़ादीअ जो ॾींहुं पोयनि पसाहनि में आहे, महसूसु कयां थो त हीउ ॾींहुं मूं लाइ ग़ैर रवाजी ॾींहुं हो, थींदड़ हर ॾींहं खां निरालो। लॻेम थो चौधारी लॻल झंडियूं, छिनकार ऐं समूरे वायुमंडल जी तब्दीली, धारियाइप ऐं हिकिलाइप जो अहसासु ॾियारींदड़ आहिनि। लॻे थो झंडियुनि ऐं छिनकार वसीले हिन मंडल में जा ख़ुशी भरी वई आहे, सा ॼण त ज़ोरीअ गती वई आहे। ऐं क़ैदियुनि जे मुंहं ते जा मोकल सबबा महक आहे, केॾी न खोखली ऐं ख़ुशीअ खां वांझियल आहे। हिक क़िस्म जी उदास उॿाणकी ख़ुशी। इहो मूंखे ईअं लॻे थो या सचपच ईअं आहे। मोकल त हूअं हर आचर ते बि थींदी आहे, पर ईअं न महसूसु कंदो आहियां जीअं अॼु। भायां थो अॼु मूं सॼो ॾींहुं किन अणॼातल अहसासनि ऐं जज़्बनि जे लोच हेठि लोचियो आहे। कहिड़ा अहसास ऐं जज़्बा सम्झी न सघियो आहियां। मुबहम आहिनि, अणचिटा, या मूं में तिन खे सम्झण जी मणिया कान आहे। ख़ैर, ॾींहुं गुज़री वियो, हर ॾींहुं वांगुरु, पर हीउ अनोखो आज़ादीअ ऐं निजात जो ॾींहुं आहे। ॾींहं जे ख़तमु थियण में बाक़ी को वक़्तु हूंदो, उथां खोलियुनि में बंदि थियण जो वक़्तु थियण वारो हूंदो। अॻिते रिढ़ंदो वञां, इझोकी घिंड वॻा, बुर्ज, जेल जूं डिघियूं भितियूं, खुलियल चिटो नीरो आसमान। शाम जो हिन महल ही जेल जूं डिघियूं भितियूं केॾो न उदास थियूं लॻनि। विगाणियूं लहंदड़ सिज जा सोनहरी तड़का ऐं नमा शाम जो हीउ समो हर शइ खे उॿाणकाईअ जो गहरो रंग छो थो भरे। हींअर सम्झ में आयुमि त अॼोकी आज़ादीअ जे ॾींहं ते लोचियल अहसासनि ऐं उमंगनि जी उदासीअ जो हिकु अंसर बि हो। ऐं हीउ निम जो वण बि, जंहिं हेठां मां वेठो आहियां, उदास आहे, उॿाणको। या मूंखे लॻे थो हिन उॿाणकी निम जे वण हेठां वेही मां जेल सुप्रिंटेंडेंट जी हिदायत न, छाकाणि त जेल जो हाकिम हिदायत न ॾींदो आहे, हुकुम कंदो आहे। सो जेल जे हाकिम जे हुकुम मूजिबि आज़ादीअ जे जशन जो लुत्फ़ माणे रहियो आहियां। अॼोके ॾींहं ते असांखे मिली हुई। अॼोको ॾींहुं आज़ादीअ जहिड़ी बेबहा नेमत जो तोहफ़ो ॾींदड़ ॾींहुं आहे, ऐं असीं हिकु बावकार क़ौम जी हैसियत सां दुनिया जे नक्शे ते उभिरिया हुआसीं। हीअ असांजी तारीख़ जो अज़ीम तर ऐं क़ाबिले फ़ख़्र ॾींहुं आहे, जो हिन ई ॾींहं ते हीअ धरतीअ जा खेत, कारखाना, मिल्कियतूं पाण खे मिलियूं हुयूं। ऐं मूंखे इहो नंढो जेलर हो जंहिं ताड़ियुनि वॼाइण जो इशारो कयो हो। अव्हीं ॼाणो था, ऐं अव्हां हिते उन्हीअ जो शिद्दत सां अहसासु महसूस बि कयो हूंदो, त आज़ादीअ जहिड़ी नेमत दुनिया में ॿी का बि कान आहे। सच, रमज़ान बुणकियो हो। ओॾीअ महिल नंढे जेलर जूं कुरड़ियूं अखियूं मथसि पयूं हुयूं। अचो त हिन तारीख़ी ॾींहं ते नए सर अहद कयूं। असां हर क़ीमत ते पंहिंजे प्यारे ऐं जान खां वधीक अज़ीज़ आज़ादीअ जो तहफ़ुज़ कंदासीं। ताड़ियूं। सो अॼु हिन मुबारक मौक़े ते अव्हांखे आम मोकल ॾिनी वई आहे, जीअं अव्हां आज़ादीअ जो लुत्फ़ माणे सघो। ऐं मां हिते निम जे वण हेठां जेल जी डिघियुनि विगाड़ियुनि भितियुनि जे ओट में आज़ादीअ जे ॾींहं जी पुॼाणीअ वारनि घड़ियुनि जो लुत्फ़ माणे रहियो आहियां। आसमान साफ़ आहे, नीरो ऐं गहरो। साम्हूं बुर्ज ते बीठल सिपाही थकल पियो भांइजे। ख़ैर, मुंहिंजो छा वञे। आसमान जे चिटे नीरे वसत हेठां उॾामंदड़ सुरड़ियूं केतिरीअ बुलंदीअ ते हूंदियूं। अलाए, आसमान जी नीराण न रुॻो गहरी आहे, पर चिटी बि। हींअर जेकर झुड़ थी पवे, कारा ककर छांइजी वञनि, वॾु फुड़ो वसी पवे, न वॾु फुड़ो न, हल्की हल्की कण कण, हल्की बूंदाबाज़ीअ सां हल्कड़ी थधि जो तसवुरु राहत ॾींदड़ आहे, ऐं मन में अजीब गिदगिद भरियल ख़ुशी उभारींदड़। अहिड़ी झुड़ालीअ मुंद में जेकर ॿाहिरि हुजां हा त। ॿाहिरि घारियल ज़िंदगीअ जो ही सोच गाॾड़ तसवुरु हिकु अणपूरी तस्कीन जो अहसासु ॾियारे थो। न हुअणु घुरिजे। ताजुब आहे, क़ैद, नेठि क़ैद आहे, आज़ादीअ जो दुश्मन। ॿाहिरि हुजां हा। दरअसल इहा मुंहिंजी भरपूर ख़्वाहिश न हुई, पर हिकु आम रवाजी ख़्याल शर्त सां ॿाहिरि हुजां हा। इन में छिक कान हुई, भरपूर तड़पंदड़ आस बि न। इहो चिटीअ रीति महसूसु कयां थो। बसि हिकु वाटहड़ो ख़्याल हो। ॿाहिरि जी ज़िंदगीअ जो तसवुरु कंदे जेल जी डिघियुनि भितियुनि सां नज़रूं टकराइण खां पोइ लॻे थो हिननि भितियुनि जे हद ताईं ज़िंदगीअ जी हद आहे, ऐं हिननि हदुनि अंदरि जेके हिननि पाण मुक़ररु कयूं आहिनि, पहिरो आहे, सोचणु ॾोहो आहे, सवाइ कंहिं सवाल जे।
जेल जे हाकिम ऐं उन जे नाइबनि ताईं ऐं संदनि तरफ़ां ठाहियल ऐं लागू कयल क़ाइदनि मुताबिक़ हलणु चुरपुर करणु हिते जी सुठी ऐं बाइज़त क़ैदी हुजण जी निशानी आहे। हिते पसंदि या नापसंदि जो सुवाल नथो उभिरे। जेल जे हाकिम जो हर गुफ़्तो क़ानून आहे, हर लफ़्ज़ ज़ाब्तो। उन्हीअ जो नालो जेल आहे ऐं जेल जे हिननि वॾियुनि भितियुनि जे पोयां हिकु आज़ादु दुनिया। मुंहिंजे सम्झ बि ईअं चवे थी ऐं ॿिया बि चवंदा आहिनि। ऐं हर क़ैदी जंहिंखे पंहिंजे क़ैद हुजण जो ज़रो बि अहसासु थींदो आहे ईअं ई चवंदो आहे। पोइ बि न ॼाण छो हिननि भितियुनि खां ॿाहिरि जी ज़िंदगीअ लाइ भरपूर छिक महसूसु नथो कयां। अलबत् सम्झां थो आस जी हद ताईं। घर, वरवकड़, घिटियूं, मुखिया रोड, मोटरूं, बसूं, दुकान, रौनक, आफ़ीसूं, भटक भटक, बोरियत, घर, राति साॻी, सुबुह साॻियो, मंझंदि साॻी, शाम साॻी, राति साॻी। ऐं हिते फैक्ट्री, अणथ, खोलियुनि में बंदि, निंड, जाग, मानी, काकूस, पेशाब साॻियो। चकर आहे पहिरीं ईंदड़ भवाइटी, उन चकर में दिलि थींदड़ कची औरत, पोइ लाइफ रूटीन सवाइ कंहिं स्वाद जे अहसास जे। चकर हिकु हंधि ॼमियल। ईअं थी सघे थो त मुंहिंजे लाइ हिन हैसियत में जंहिं में आहियां अहम सुवाल इहो नाहे त किथे गुज़ारियां ऐं कीअं ऐं अहिड़ी चूंड कयां, पर ज़िंदगी छाकाणि त गुज़ारणी आहे, गुज़री वञे जो गुज़ारण लाइ मिली आहे न, दरअसल मढ़ी वई आहे। इहो वधीक दुरुस्त आहे। इहो त ज़ाहिर आहे त मुंहिंजे पुछण या राज़बे खां सवाइ। बहरहाल हाणे उथां, वक़्तु कुझु रमज़ान सां कचहरी कयां ऐं पोइ सुम्हां। उथां, आज़ादीअ जे ॾींहुं लॻल झंडियुनि ऐं हींअर उहा रौनक ऐं नवान न रही आहे। केतिरियूं झंडियूं नोवड़ियुनि मां छिॼी हेठि पधर ते पिखिड़िजी वियूं आहिनि। हवा ते हेॾां होॾां पयूं उॾामनि ऐं ॾींहुं बि आख़िरी पसाहनि महल वधीक उमाणको थी वियो आहे। जेतोणीकि सुबुह वारी जोभनि जे हल्की हल्की रौनक अञा अथसि। उहा रौनक मूं लाइ हींअर अकेलाईअ जे अहसास खे वधीक उभारण जो कारण बणिजे थी। ऐं ईद जे ॾींहं ते बि अहिड़ी अकेलाइप ऐं धारियाइप जो चिटो अहसासु थींदो अथमि, जॾहिं हर हंधि हर ॼणो भरपूर ख़ुशीअ वारे ॾिण में पाण विञाए छॾींदो आहे। हींअर त मां पाण खे अजीब अजीब लॻी रहियो आहियां। जीअं थो शाम जो रंग गहरो थींदो वञे तीअं पंहिंजो पाण खे धारियो लॻी रहियो आहियां। हिन ॾींहं वांगुरु जेको आज़ादी ऐं निजात जो ॾींहुं आहे, असांजी आज़ादीअ जो ॾींहुं, यानी मुंहिंजी आज़ादीअ जो ॾींहुं हाणे आहे। ओह, कहिड़ा न सुहिणा पखी आहिनि, डंड जा पखी आहिनि। घणा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ठहियो। पर नीरे आसमान जी फहिलियल चिटी नीरी वसत में संदन अछाण प्यारी थी लॻी ऐं संदन कतार वञी रहिया आहिनि। क़ैद जे बुर्जनि वारे अडोल ऐं बावकार लॻंदड़ भितियुनि जे हुन पार ख़्वाबनि जे जग में, जिते चयो ऐं सम्झो वञे थो त आज़ादी आहे, हर ॼणो आज़ादु आहे। जेल जे हिननि भितियुनि खे ॾिसंदे ॾिसंदे लॻंदो आहे त जॾहिं खां ज़िंदगीअ जो वजूद ज़हूर में आयो आहे, हीअ भित आहे, पखियुनि जी कतार ॾखण ॾांहुं उॾाणे। अड़े घर बि त पखियुनि जी इहा कतार असांजे घर मथां लंघंदी हूंदी। घर, बाबा हींअर नंढड़े अङण में खट ते चलम मां फूकूं भरींदो हूंदो। अमां संदसि भर में वेठी हूंदी, कचहरी कंदा हूंदा। बाबा खेसि पंहिंजे साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हूंदो। अमां वरी ओड़े पाड़े जे कंहिं नौजवान नींगर जी ऐं मुंहिंजो बि ज़िकिर। अदी बाबा ऐं अमां जे खट जे थोरो पर भरो वाॾण जी मंजीअ ते फणूटो ॾींदी हूंदी। काठ जे फणोटी में आयल जूं आंगूठनि जे नहनि सां मारींदी हूंदी। हर रोज़ु हिन महल ईअं थींदो आहे। पोइ उथंदी, चांवर सोईंदी, रधींदी, खाईंदा, सुम्हंदा, सुबुह जो उथंदा, नेरनि, वरी मंझंदि, वरी शाम, वरी साॻियो फेरो। सम्झ में नथो अचे हिन रीति ज़िंदा रहण जी माना कहिड़ी थी सघे थी। जॾहिं अल्लाह ताला खे पंहिंजे वजूद जे ज़हूर जो ख़्यालु थियो त हीउ जहान, इंसान, हैवान, जिन्नात हिक इशारे सां खलकिया आहिनि। कंहिं मुले जे वातां ॿुधो हुउमि, या ख़ैर केॾी बेवकूफ़ी। मुहज़ पंहिंजे वजूद जे नमाउल सॼी ख़ल्क़ खे
इहा कहिड़ी ॾाहप आहे। कंहिं किताब में पढ़ियो हुयमि, सिज जे गोले मां हिकु ज़रड़े जो अलॻि थियणु, ज़मीन जो ठहणु, इंसान जो बदतदरीज वधणु, हीउ सभु कुझु इर्तिकाई हादिसो आहे। केॾो अलमनाक। उथां हींअर त बंदि थियण जो टाइम अची भरियो हूंदो, केतिरो थियो हूंदो, भायां थियो त, पर हिते जेल में रहण सबबि अहसास ई कोन थो थिए। ज़िंदगी केॾी सुस्त आहे। क़ैद में वक़्त जा माण बेमाना आहिनि। जे अहसास आहे त वक़्ती अकेलाइप जे इन्हनि घड़ियुनि में पंहिंजे मुंहुं सोचण महिल पंहिंजे क़ैदी हुजण ऐं क़ैदी हुजण जे लिहाज़ खां कंहिं मुबहम इंतज़ार जो जेको ख़ुदि सवाल बणियल हूंदो आहे, ऐं वरी उहो बि अजीब त इहा ॼाण हूंदे ईंदड़ ॾींहुं हर साॻिए ॾींहं वांगुरु साॻियो ॾींहुं आहे, पोइ बि उन जो इंतज़ारु। जे सिपाही ही घिंड न वॼाइनि त हूंद वक़्तु हिकु हंधि छिप वांगुरु बीठल लॻे, पर न, जेल में वक़्तु ॼमियल आहे। सिपाहियुनि जा इतलाउ ॾींदड़ घिंड जा इहे आवाज़ दरअसल वक़्त जी छिप खे अॻिते धिकींदा आहिनि। जाई बि वक़्त खे ईअं हथरादू धिकणु हिकु क़िस्म जी दिलचस्प रांदि लॻंदी आहे, पर साॻिए ॾींहं पुठियां साॻी राति पुठियां साॻियो ॾींहुं वक़्त जे इन हथरादू रेढ़ जे जाखोड़ खे शानदार शिकस्त ॾेई छॾींदो आहे। हाणे उथणु घुरिजे। सचपच हीअ सुकून वारी जाइ आहे। दिलि बि चवेम थी त वेठो हुजां ईअं अकेलाईअ में। सोच जे वहिकिरे में वहंदे हिकु क़िस्म जो मख़सूस सुरूर अची रहियो आहे, पर वेही नथो सघां। पसंदि या चूंड मुंहिंजे लाइ बेमाना लफ़्ज़ आहिनि। जेतोणीकि भायां थो त अंदर में हल्की हल्की ख़्वाहिश सिरकी रही आहे। हितड़े वेठो हुजां, पर हाणे उथां। मतां रमज़ान अची निकिरे। अचणु शर्त आदत मूजिबि खिली पुछंदो, छा वेठो करीं अकेलो ई अकेलो? बसि उएं ई। अड़े उएं ई छा? जाई बि अजीब जवाबु आहे, उएं ई। इहो त नथो ॼाणा, पर सदाईं अक्सर सवालनि जा जवाब उन्हीअ लफ़्ज़ सां ॾींदो आहियां। ज़रूरु हींअर ॻोल्हींदो हूंदो। संदसि रवैये मां पधिरो आहे त दोस्ती रखणु चाहे थो। जेल में साथीअ जी ज़रूरत महसूसु थिए थी, पर मूंखे अकेलाई पसंदि आहे। ॿिए जी मौजूदगीअ में अजीब क़िस्म जी बेचैनी ऐं मोंझ महसूसु कंदो आहियां, ऐं परेशानी थींदी अथमि। वरी संदसि सवाल मथां सवाल केॾो कक कंदा आहिनि। इहो बिनह न वणंदो अथमि त मूंखां को सवाल मथां सवाल करे, न ॼाण छो। उन्हीअ खे पाण ते हमिलो सम्झंदो आहियां, ऐं न ई मां कंहिंखां सवाल करणु चाहींदो आहियां, पर मां संदसि दिलि भञणु नथो चाहियां। इन करे संदसि कुर्ब भरी रवैये जी मोट बि मुनासिब अंदाज़ सां ॾियणी पवे थी। कल्ह थी चयाई, महीने खां पोइ तूं आज़ादु थींदे। मां अॻी पंहिंजो पाण मां बेज़ार वेठो हुअसि। पोइ ॿाहिरि तूं आज़ादी माणींदे? माणींदुसि। आज़ादी आहे? माणींदुसि। आज़ादी हिननि ई पहिरेदारनि जे हदुनि खां पोइ चुरणु पुरणु आज़ादी आहे? जवाबु पाइण लाइ अॻिते सोचण जो इरादो अजायो सम्झी लाहे छॾियुमि। हुनखे वराणियुमि। कमाल आहे। हुनखे मुंहिंजी थधीअ ऐं बेपरवाहीअ वारी मोट ते हैरत लॻी। संदसि हैरत वारी कैफ़ियत ते मां मुंझो हुअसि, शशदर थी वियुसि। पोइ हिकदमि सोच जो कांटो हयातीअ में मिलंदड़ मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि ते बीहंदो रिढ़ंदो वियो। जिस्तजू ऐं जाखोड़, उत्साह ऐं जोश विचां जा पोइ ख़फ़तान लॻंदड़, उमीद ऐं आस वेसाह जी रोशनीअ में जरकंदड़ जा पोइ सोच जो सराब लॻंदड़, निरासाईअ ऐं नाउमीदी, उदासी ऐं ग़म में वेढ़ियल जा पोइ अजाई लॻंदड़। अक्सर पंहिंजे वजूद खां अणॼाण इहो त मां आहियां कोन, जो ॾींहं जी रूटीन में गुम थियल ऐं पोइ उन्हीअ वहक सां चुरंदड़ कैफ़ियत पटांदड़ हस्तीअ जो हर रुख बेमाना लॻंदड़। बसि हयाती गुज़ारण जो लफ़्ज़ एॾो वज़नी आहे जो या का माना ज़िंदा रहण लाइ जवाज़ बणिजी सघे थी। जेका माना ॾिनल नाहे त पोइ मूं वांगुरु हीउ बि हिते या हुते छो? जवाबु नथो ॾीं। हुन सुजाॻ कयो हो। हाँ। हू खिलियो हो, पाबहू मंझां मूं ॾांहुं माना ख़ेज़ नज़रुनि सां निहारींदे। हुन जी खिल में मुंहिंजे लाइ प्यारु हो। उन प्यार में सादो ऐं पाक ख़ुलूस हो, ऐं रहम जो जज़्बो बि। उन प्यार में मूं पाण खे हेठि ऐं हुन खे वॾो महसूसु कयो हो। किताबु पढ़ी पढ़ी तुंहिंजो मथो फिरी वियो आहे। हुन जे चवण जे अंदाज़ में मूं लाइ प्यारु, हमदर्दी हो, ऐं उन अंदाज़ में पूरो एतमाद बि बखियो। मूंखे पंहिंजी फिकाईअ जो अहसासु पिणु थियो हो। हू वरी खिलियो हो, मुंहिंजे जवाब ते वॾो टहिक ॾेई। ओहियो, खोलियुनि में बंदि थियण जो गुघू वॻो आहे। हाणे त उथां।